इस्लामाबाद वारे इलाइक़े ACUP जे तरफ़ां मच कचहरी मुनक़िद कई हुई, जंहिंमें शाइर ऐं अदीब ऐं सुघड़ उते मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि सां असां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो छा चवणु आहे। जी साईं, नसीहती बैत थो ॿुधायां तव्हांखे त जेको अबे अम्मा जी इज़त न करे उहो ॿार कहिड़े कम जो, क़ौम खे जेको न सुधारे सो सरदार कहिड़े कम जो, अहजीअ में जो कम न अचे सो हथियार कहिड़े कम जो, ख़ुशबू न हुजे जंहिं गुल में हुनजो हार कहिड़े कम जो, जेको पैसे सां मिले प्यार उहो प्यार कहिड़े कम जो, जे गुफ़्तगू न हुजे मोहबत वारी त दीदार कहिड़े कम जो, वाइदो कजे त पाड़िजे कूड़ो इक़रार कहिड़े कम जो, यार बिचाकी सींध बि अणबी अहिड़ो यार कहिड़े कम जो, सभई सिंगार सुहन जवानीअ खे कुराड़प जो आहे सिंगार कहिड़े कम जो, अकबर जी ख़ुशि त जहान ख़ुशि न त ही संसार कहिड़े कम जो। तव्हां किथां खां आया आहियो? असां साईं असुल कमर शदाद कोट जा आहियूं। हींअर हिते तरसियल हुआसीं, पोइ वरी संगत घुरायो त हलिया आयासीं। शदाद कोट खां ॿाहिरि असांजो ॻोठु आहे छाजड़ी जो। हिते असां प्रोग्रामनि जे करे आया आहियूं, घुरायो दोस्तनि, वरी हिननि जी बि फ़ोन आई त असांखे खपनि ज़फ़र अकड़े सां। साईं दुआ सलाम आहे। साईं शहर अर्ज़ु आहे हिकिड़ो, सिंध असांजी जीजल आहे, सिंध न कंहिंखे ॾींदासीं, जेको सिंध जो वेरी थींदो सिर उन जो खणंदासीं। साईं जीजल असांखे ॾिनी आहे लोली, टोपी अजरक सिंधी ॿोली, ते मूर मज़ाक न साबी, बम हुजे भले साम्हूं गोली, साह बि पंहिंजो सिंध ते ॾिबो, सिंध अंदरि ई जीअंदासीं, सिंध असांजी जीजल आहे, सिंध न कंहिंखे ॾींदासीं। ही सुहिणा सादा सिंधी माण्हू सिंध जा जुंग जवान आहिनि, हिन जीजल माउ जी झोलीअ में पलिया से पहलवान आहिनि, जे जंग गैरनि सां जोटींदा त साथ सभई पोइ ॾींदासीं, सिंध असांजी जीजल आहे, सिंध न कंहिंखे ॾींदासीं। ॾिस पहाड़नि ते कंहिंजा पेर आहिनि, कंदा ॿेलनि जो बि सैर आहिनि, अञा शहरनि में बि शेर आहिनि, कंदा खोटे सां की न ख़ैर आहिनि, जे जीजल सां को कंदो गदारी नसुल उन जो नास कंदासीं, सिंध असांजी जीजल आहे, सिंध न कंहिंखे ॾींदासीं। चवे अहमद अली आबाद हुजनि शल, मारू मुंहिंजा सांगी सारा, थराए काछे कचे वारा, उत्तर सिंध ऐं पके वारा, जे सलो क्यों सिंध लाइ चांडिया, हर गिज़की न पोइ हटंदासीं, सिंध असांजी जीजल आहे, सिंध न कंहिंखे ॾींदासीं, सिंध न कंहिंखे ॾींदासीं। साईं ज़बरदस्त इहे प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि, सिंध प्रोग्राम सिंध टीवी वारा, इहे कचहरियूं बच कचहरियूं हलियूं आहिनि, हे तक़रीबन सॼो महीनो हलियो आहे, ॾाढो दिलि ख़ुशि थी थिए पई। असांजी हर रोज़ु प्रोग्राम हूंदा आहिनि, असां सुगड़ जी पंहिंजो ओताक आहे, कचहरी हर रोज़ु कंदा आहियूं, इहे कचहरियूं हलंदियूं आहिनि, पर अहिड़ियूं शख़्सियतूं अहिड़ा जेके जो वॾा वॾा माण्हू आया आहिनि, इहा इनशाला कामयाबी आहे असांजी, असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे हिन प्रोग्राम ॾिसण। असांजो असुल त आहियूं कमर शदाद कोट खां, असांजो ॻोठु ॿाराड़ी में आहे, ॻोठु फोलड़े में आहे। जी साईं, हैदराबाद जा माण्हू त ॾाढा सुठा माण्हू आहिनि, मोहबती माण्हू आहिनि, कासमाबाद में असां आया आहियूं, असांखे ॾाढा फस्ट क्लास माण्हू था लॻनि, क़ुर्ब मोहबत मिले थी पई, असांखे को महसूसु नथो थिए त को शहर थी वञा, छा जीअं वेठा आहियूं त ईअं ई वेठा आहियूं, जीअं असां वटि ॿाराड़ी जो कचहरियूं हलंदियूं आहिनि, अहिड़े ई तरीक़े सां मच कचहरी हलनि था पिया, ॾाढी ख़ुशी थी आहे। अलाह ख़ुशि कंदो, वॾी महिरबानी तव्हांजो। अलाह जी ज़ात बाबरकात असांजे लाइ मेवा पैदा कया, उन्हनि में अंब जा क़िस्म आहिनि। मां अर्ज़ु कयां त केॾा कुर्ब कादर ख़ातिर कया साहिब रब सतार, जो मेवा पैदा मुल्क में कया आहिनि ॾेहनि जे ॾातार, कुझु क़िस्म अंबनि जा अॼु यादि पिया आहिनि यार, बम्बई अलमास अनवर टोल रामल रुसार, देसी दुसेरी दिलपसंद गुलाबी गुलज़ार, बादामी बखमलपुरी खीरोल मुल्तानी मालदार, बादशाह फिलोरिजन झोलाई जमादार, ज़ोइफरान ज़मर सां थियनि था बाग बहार, पताशो लाल बादशाह गोला जागीरदार, फजरी गुलाब फसली थिया नायाब ऐं निर्वार, तैमूरिया ज़ुल्फी शेर शाह सिंध जा हलनि वॾा पिया वापार, चौरसो अल्फा ससुरो लंगड़ो लाल अलियार, सिंधुड़ी तोतापुरी बैगन पली सां थियनि था बाग बहार, समर हाथी गिलास सभिनी जा सिंगार, पीर जो पगारो
कलेक्टर वठन दिल सां दुकानदार मौला जी मेहरबानी सां थी विया कुर्ब करार मालिक से मुख्तियार कया हिन यका वड़ याकूब चक और चो सिंगार आहे महबूब जे शान में त सिफ़त करियां थो सोने जी जो आ सरदार सबन ने पसी दुर्ग दिल बरजा न के कारदू कंद खणन ने पसी ऐना मुझे अजीब जूं मलक द मुद्रा कन्ने कौल ने न मुझे कामिल जूं पिसंदो ते द पवन ने ननी तर नाफे जूं वद तरनी का तजलन ने तुलंग वार सी तवंग रजा सुसियर पे सुरकन ने जे चक्कर चोरे चौरंगू ते वद्याली रखा उठलन ने पसी मुंह मुझे महबूब जा विसियर पे वसन ने वारण गुंटो गोहर अॻियां छा अहिड़ी हालत हलन जो वसू मातंग मुझे मोर अॻियां पिया निवड़ी नियाज़त कन्ने कुंज लफील फता अॻियां पिया पसोलो न लिकन ने मालिक घुरायस महराज ते पिया अहिड़ा कुर्ब त करन ने 50 मों बि 5 वक़्त कराए पिया उमत ॾे था चन लैल पोइ पानस प्रिय ख़ातिर पियूं जुमिले जोड़ त कन शम्स कमर बि शौक़ मों पिया कलमो पाक पढ़न कंहिं तल लेस करार थिया जान बाॾो त झुकन सवा लख न पी साजन खां पिया दुरुस्त दान घुरन ॿिन्ही जहान जूं बरोच चवे पिया कुल ई ॻाल्हियूं कन अदा खणंदो बार खुयन शल कंदो यादगिरियूं याकूब चल जीअं तव्हां ॾिठो असां मच कचहरी जे सुगड़नि सां ॻाल्हि ॿोल कयोसीं उन्हनि पंहिंजे फन जो मुज़ाहिरो असांजे लोगो ते कयो सोच टीवी ते कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़र अली जमाली सोच टीवी हैदराबाद जी सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन